खिलाफ जदोजहद जो नतीजो इंतजामी कार्रवाई ज़रिए सैयद ज़हीन शाह समेत जेको आहे त माना सभई जेको आहे क़ौमी कारकुननि ऐं अॻवाननि मथां 30+ जेको आहे त माना केस दाख़िल कया विया आहिनि। असां सिर्फ़ु हीअ घुर था कयूं त हीउ सिंध जे वजूद जो मसइलो आहे ऐं कंहिं बि सूरत में असां सिंध जे वजूद खां हथु कोन खणंदासीं। हिते बहरिया टाउन जे सूरत में जेको आहे त धारनि खे आबाद कयो थो वञे, DRG ठाहे करे धारनि खे आबाद कयो थो वञे, फ़ज़ाइया टाउन आहे, कमांडर सिटी आहे, उन समेत काफ़ी सारियूं जेको आहे त माना सोसाइटी ठाहे करे धारनि खे आबाद कयो थो। हींअर ताज़ो जेको आहे त माना अॻवाननि खे जेको आहे त माना हिते आणे करे जेको आहे त आबाद कयो थो वञे। पहिरियां ई जेके 70 जे ॾहाके खां अची करे हिन महिल 50 साल गुज़री चुका आहे उन्हनि खे तव्हां वापसि न मोकिले सघिया आहियो त ॿिया जेके अफ़गानी ईंदा उहे जेको आहे त माना कीअं रहंदा ऐं असांजो वजूद कीअं बचंदो। असांजा माण्हू जेके आहिनि उहे बुख विधे थर में मरनि था, गोस्तान में मरनि था, काचो में मरनि था। असांखे पाणी नथो मिले पीअण जे लाइ, असांखे नौकरियूं न आहिनि, असांजी सिहत बहितर आहे, असां उन्हनि खे नथा रहाए सघूं। उनजे करे तरक़ीअ जी आड़ में जेके बि मनसूबा सिंध जे अंदरि ठहनि था, ख़ासि तौर ते बहरिया टाउन जंहिंजी सरपरस्ती जेको आहे त पीपुल्स पार्टी सरदारी लीग करे रही आहे, उनजी न सिर्फ़ु असीं मुज़म्मत कयूं था, निदा कयूं था, पर इनखे जेको आहे माना सिंध जे वजूद ते बर्दाश्त पाण कोन कयूं था ऐं ख़िलाफ़ जदोजहद जारी रखंदासीं।